कसीरा सूरह मरियम जी आयत नंबर 49 का तिलावत है। अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे वाक़ई के ज़िक्र करण फरमायो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे अबे के दावत ॾिनी त अवां दीन जे तरफ़ अचो। अल्लाह पाक मूंखे नुबुवत जहिड़ो अज़ीम मर्तबो ऐं शरफ़ नसीब फरमायो आहे। अवां बि न दीन जे तरफ़ अचो, अवां बि तौहीद जे तरफ़ अचो। उन जो वजह इहो आहे जो तव्हांजे नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह जी ज़ात आहे। जंहिंखे तव्हां सॾियो था उहे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम दावत ॾिनी इन अदब जे अंदाज़ में, पंहिंजे अबे जो इकराम कंदे। जवाब जे अंदरि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे वालिद साहब उनखे धमकी ॾिनी। उन वटि को जवाबु न हुयो। उन चयो त लइलम तंतही लअरजुमन्नक वहजुरनी मलिया, त रुकिजी पओ इन ॻाल्हि करण खां, पंहिंजी दावत खां रुकिजी पओ, ख़तमु करे इन ॻाल्हि खे, चुप करे वेही रहो, वरना पथर हणी करे मारींदुसि। इहा धमकी ॾिनई हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे पंहिंजे अबे। त हाणे हिकिड़ो अबे जो इकराम एतिरो हुयो जो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम काफ़िर अबे जे हुजण जे बावजूदु उनखे ईअं न चयो त तूं मुंहिंजे रब जो दुश्मन आहे ऐं वरी मां तोखे नेकीअ जी चङाई जी दावत ॾियां थो ऐं चङाई जी दावत जे मुक़ाबले में वरी तूं मूंसां जेको आहे बदअख़लाक़ी थो करे ऐं अहिड़े क़िस्म जूं धमकियूं थो ॾे। न, बल्कि इब्राहीम अलैहिस्सलाम उनखे चयो त मां अल्लाह खां दुआ घुरंदुसि त अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे हिन गुनाहनि खे माफ़ करणु फरमाए। हाणे इन मां क़ुर हिकिड़ो सबक़ु ॾियणु फरमायो। इब्राहीम अलैहिस्सलाम हिकिड़ो सबक़ु ॾियणु फरमायो त जॾहिं अव्हां जे नज़र में मक़सूद अल्लाह जी रज़ा हुजे, अल्लाह जो दीन हुजे, दावत हुजे, चाहे पोइ सदको करण जी नियत हुजे, चाहे हज करण जी नियत हुजे, या जेको आहे तव्हां कंहिंसां सुहिणो सलूक कयो ऐं उन जे अंदरि नियत जेका आहे अल्लाह जी रज़ा हुजे, त उन वक़्त में पंहिंजी ज़ात खे माण्हू विच मां खणी छॾे। पंहिंजी ज़ात खे ईअं सम्झो त जीअं चइबो आहे न मबाश ॾियण जे बाद मतिलबु ॼण त पंहिंजी ज़ात आहे ई कोन। अवां ॾिसो त रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजी ज़ात जे बारे में तमामु घणियूं तकलीफ़ूं मिलियूं इन दीन जे पैगाम जे पहुचाइण जे लाइ, पर सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ज़ात जे बारे में कंहिंसां न विढ़िया त तो मूंखे गारियूं ॾिनियूं तंहिंजे करे मां तोसां विढ़ा, न तो मूंखे घटि वधि ॻाल्हायो या तो मूंसां हे अमल कयो, न। दीन जे मुक़ाबले में जेकर उन्हनि रुकावट विधी त उन वक़्त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा सां गॾिजी करे उन्हनि सां मैदान कारज़ार में अची करे मद मुक़ाबिल थिया। पर जेकॾहिं साईं जन जे पंहिंजे मामले जी नौबत हुई त उन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिंसां बि न विढ़िया। ऐं इहो दलील आहे इन ॻाल्हि जो जॾहिं 8 हिजरी जे अंदरि जॾहिं मको फतह थियो, सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथनि मुबारकनि ते उहे माण्हू बि मुस्लमान थिया जिन साईं जन जी नियाणीअ खे जेको आहे शहीद कयो हुयो ऐं साईं जन जी नियाणियुनि खे तलाक़ूं ॾिनियूं हुयूं ऐं अहिड़ा माण्हू जिन मके जे अंदरि रहंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़त्ल जा प्रोग्राम ठाहिया हुया, साईं जन जे मथां पथर हया हुया, साईं जन खे ज़ाती तौर ते, घरू तौर ते, ख़ानदानी तौर ते बाइकाट जी सूरत में ऐं बुख जी सूरत में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ईज़ाव ॾींदा रहिया। पर जॾहिं उन्हनि ईमान आंदो त मोहम्मद मुस्तफ़ा ईमान जे सदके उन्हनि जूं सभु ग़लतियूं माफ़ करे ॾिनियूं। साईं जन फरमाए ईमान आंदो अथव, ईमान जे करे मां तव्हांखे माफ़ करे छॾियुमि। हता के जंहिं हबशीअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे चाचे खे शहीद कयो ओद जे मैदान में, हज़रत अमीर हमज़ो साईं अहिड़ो बहादुर हुयो, अहिड़ो त बहादुर हुयो, अञा इस्लाम न आंदो हुई, पर इस्लाम न आणण जे बावजूदि बि अबू जहल वारनि हिकु दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़ुर पढ़ण जे करे तशद्दुद जो निशानो बणायो। त बाद में जॾहिं सैयदना अमीर हमज़ो साईं आयो, पंहिंजी सवारी ते शिकार ते वियो हुयो, हथ में नेज़ो हुयुसि, वापसि आयो, ख़बर पई कंहिं ॿुधायोसि त तोवारे भाइटे खे कंहिं इन मजमे वारनि जेको आहे धको हुयो आहे, तकलीफ़ पहुचाई अथनि। त वञी करे उन मजमे वारनि खां पुछा कई, चई त तव्हां मोहम्मद खे तव्हां तकलीफ़ पहुचाई आहे? त अबू जहल जेको आहे हिकिड़ो फ़ख्र सां चए थो कि हा मां मारियो अथमांसि, मां धकाया अथमांसि।
तो उनके हथ में जी बरशो हो या जो नेज़ो हो ठका जो मथे वारो करे अगो जले मथे में नहीं करे ये ज़ालिम एक जो है मुझे भाइटे के मथा ज़ुल्म कयो थी ॿियो वरी मुंहिंजे साम्हूं वेही करे फ़ख्र सां वरी उनखे क़बूल थो करे अहिड़ो मथे वारो धकु हीअं जो रत वही पई अहिड़ो बहादुर हुयो। फरमाइनि था त जॾहिं मुसलमाननि जे मथां या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां दीन जी दावत जे करे जॾहिं काफ़िर तशद्दुद कंदा हुया अमीर हमज़े साईं जे सवारी जो घोड़े जो या गॾ जे इन जो खुरनि जो आवाज़ ॿुधंदा त सभु जेको आहे छॾे करे पंहिंजे घरनि में भॼी वेंदा एॾो बहादुर हुयो अमीर हमज़े त उहद जे मैदान में हबशीअ खे उन माईअ जेको आहे उनखे पैसा ॾिनई त हिनखे शहीद कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उहो आयो इस्लाम आणण जे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर पई त इहो मुंहिंजे चाचे अमीर हमज़े जो क़ातिल आहे पाण संजन फरमायोसि त मुंहिंजे मथां अल्लाह जो हुकुम इहो आहे त जेको ईमान आणे सचे दिलि सां ईमान आणे उनजो ईमान क़बूल आहे हबशी तुंहिंजो ईमान मूं वटि क़बूल आहे पर मुंहिंजे चाचे जी शहादत जो एॾो मूंखे ॾुख आहे एतिरो दर्द आहे जो कम अज़ कम एतिरो कंदो कर जो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं न वेंदो कर तूं मुंहिंजे साम्हूं वेंदो मूंखे अमीर हमज़ो यादि थो अचे फरमाई त मुंहिंजे पोयां वेंदो कर मुंहिंजे अॻियां न वेंदो कर ईअं न थिए जो कॾहिं मुंहिंजे दिलि मां अहिड़ी का ॻाल्हि निकिरी पए जेका तुंहिंजे लाइ नामुनासिब हुजे ऐं संजन पुछणु फरमाए त तूं ॿुधाए त साईं मुंहिंजो चाचो त वॾो बहादुर हुयो त हुनखे शहीद कयो कीअं चई साईं मचालो ई जो मां अमीर हमज़े जो मुक़ाबिलो कयां मां ठगीअ सां धोखे सां हिकिड़े गार जे दुरे ते जेको आहे लिकी करे वेठुमि उतां अमीर हमज़े खे ॿिनि हथनि में तलवारूं हुजनि हीअं जेको आहे तलवारूं ललकारींदो वञे पियो मूंखे साम्हूं मुक़ाबिले करण जी जाइ हुई हालांकि मके जे अंदरि हिन जे मुक़ाबिले जे अंदरि हबशी मशहूरु हुयो चोटू हुयो वॾो पर जे अमीर हमज़े जो मुक़ाबिलो करण जी मूं में सलाहियत कोन हुई ईअं वञे पियो त अचानक चोरीअ जेको आहे कुख वारो हुनखे नेज़ो वञी करे आयुमि अचानक जेको आहे मूं हुनखे शहीद कयुमि तंहिंजे करे अमीर हमज़े ते मां क़ाबू आहियां पर न अमीर हमज़े खे क़ाबू करणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण संजन फरमायूं त उन जे बावजूदि एतिरो ॾुख संजन खे पर उन जे बावजूदि फरमायूं तुंहिंजो ईमान जेको आहे अल्लाह वटि क़बूल आहे जंहिंमां मालूम थियो त ईमान जे करे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभु जेके आहिनि वेछा इन इंसान ज़ात खे जेको आहे माफ़ करणु फरमाया फरमाई तव्हां ईमान आंदो अल्लाह जो फ़ैसिलो थी वियो तव्हां जे लाइ जन्नत जो ऐलान थी वियो हाणे मां मुहम्मद बि पंहिंजा जेके आहिनि ज़ाती मामला तव्हांखे बख़्शे छॾिया पंहिंजे साहबा जूं घटि वधाई में तव्हांखे माफ़ करे त सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जेको आहे पंहिंजे अबे जे इन बदतमीज़ जे बावजूदि क़ुर जे अंदरि सबक़ ॾिनई फरमाई क़ाल सलामुन अलैक तूं त मूंखे धमकियूं थो ॾे पर मां चवां थो त अल्लाह जो तुंहिंजे मथां सलाम हाणे इहो हिकिड़ो किरदारु आहे दीनदारनि जो अल्लाह तबारक व तआला दीनदार खे मुसलमान खे क़ुर जे हाफ़िज़ खे क़ुर जे आलिम खे दीनदार खे नमाज़ीअ खे इहो सबक़ सेखारियो त तव्हां जॾहिं दीन जे रस्ते में हलो था दीन जी दावत ॾियो था त हाणे जेकॾहिं साम्हूं वारो जेकॾहिं बदअख़लाक़ी करे त हुनजे बदअख़लाक़ी जे जवाब में तव्हांखे बदअख़लाक़ी न आहे करे इहो हिकिड़ो उसूल क़ुर ॿुधाइजे केतिरी बि बदअख़लाक़ी करे हुनजी बदअख़लाक़ी हा जेकॾहिं को माण्हू जान ते या माल ते या आलो अयाल ते हमिलो कंदो त हुनजो दिफ़ा त कबो ईअं न आहे त खो जेको आहे गिरेबान खां वठी करे छिके हुनखे चइजे त छॾे ॾिजे हेतिरी बर्दाश्त बि चङी न आहे या को घर ते या को माल ते हमिलो करे बाक़ी जेकॾहिं ज़बानी एतवार सां को हमिलो करे को चवे त मुला या को चवे त सुनत जे करे मज़ाक उॾाए को कहिड़ियूं ॻाल्हियूं ॾे अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर माण्हू माफ़ करे अल्लाह उनजी इज़त खे बुलंद करणु घुरिजे इज़त ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे इज़त न इंसान खे ॾियणी आहे न मिट माइट खे ॾियणी आहे वत इज़्ज़ु मन तशा वत दिल मन तशा फरमाई त इज़त ॾियण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी ऐं जेको आहे ज़िलत ॾियण वारी ज़ात बि मुंहिंजे अल्लाह जी चाहे त अल्लाह तबारक व तआला हबश जे ग़रीब फ़क़ीर ऐं मिस्कीन बिलाल खे मोहम्मद अरबी जो ख़ादिम बनाए करे जन्नत जो सरदार बणाए करे मर्ज़ी जो मालिक आहे चाहे त मके जो सरदार अबू जहल अबू तालिब कंपनी खे जहन्नम जे खॾे में उछलाए करे मर्ज़ी जो मालिक आहे दुनिया जे अंदरि सरदार हुया अल्लाह ज़लील करे छॾियो हो दुनिया जे अंदरि ग़रीब ऐं मिस्कीन हुयो अल्लाह जन्नत जो सरदार बणायो सुभान अल्लाह इज़त ऐं ज़िलत मुंहिंजे रब जे हथ में सो क़ुर फरमायो फरमाए इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे चयो पंहिंजे अबे खे सलामुन अलैक तुंहिंजे मथां सलाम थी हुजे सअस्तग़फिरु लक रब्बी मां अल्लाह खां दुआ घुरंदुमि इन्नहु कान बी हफ़िया मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे मथां महिरबानी कंदड़ आहे व अअतज़िलुकुम ऐं मां तव्हांखे छॾियां थो हाणे तव्हां दावत क़बूल नथा कयो छॾियां थो तव्हांखे वमा तदउन मिन दुनिल्लाहि ऐं जिन खे तव्हां सॾियो था अल्लाह खां सवाइ वअदउ रब्बी ऐं मां अल्लाह खां दुआ बि घुरां थो
असा अल्लाह अकून बिदुआ रब्बी शकिया, मूंखे उम्मीद आहे त मुंहिंजो अल्लाह मुंहिंजी दुआ खे बेनसीब न कंदो, यानी मुंहिंजी दुआ खे न मोटाईंदो। फरमाईंदो फलम्मा तज़लहुम वमा यअबुदून मिन दूनिल्लाहि, फरमाईं जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खां पासीरो थियो, वमा यअबुदून मिन दूनिल्लाहि, ऐं उन्हनि मुशरिकनि खां पासीरो थियो जेके अल्लाह खां सवाइ जी इबादत कनि पिया। इब्राहिम अलैहिस्सलाम जो ईमान ॾिसो, हाणे इन में मुआशरे जी कसरत ऐं क़िलत खे क़ुर टोड़न फरमायो। ईअं न फरमाई त जाॾे घणा माण्हू हुजनि ओॾे वञो, न। इब्राहिम अलैहिस्सलाम अकेलो आहे अल्लाह तबारक व तआला जो। जॾहिं उनजे मथां परवानो नाज़िल थियो, जॾहिं उनजे मथां वही नाज़िल थी, उनखे यकीन कामिल थी पियो त मुंहिंजे अल्लाह जो दीन सचो आहे। अवां असां वटि अल्लाह जो क़ुर मौजूदु आहे। हाणे अवां जेकॾहिं अकेला थी वञो, पंहिंजो अबो बि जेकॾहिं मुखालिफ़ हुजे, पंहिंजा मिट माइट बि मुखालिफ़ हुजनि, सॼो ख़ानदान पाड़ो मुखालिफ़ हुजे, पर उनजे बावजूद बि इब्राहिम अलैहिस्सलाम वांगुरु दीन ऐं तौहीद ते पका थी करे बीह रहो। इहो क़ुर सबक़, फ़र्क़ु नथो पए जेको मुखालिफ़त करे। क़ुर सीने में आहे, क़ुर ते ईमान आहे, अल्लाह जे हबीब जी ताबेदारी आहे, फ़र्क़ु नथो पए। सॼो जेकॾहिं इलाइक़ो मुखालिफ़ थी करे बीह रहे, हे इंसान जेको आहे ईमान ते पको थी बीह रहे। इहा इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। फरमाईंदो वहबना लहू इसहाक़, असां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे इसहाक़ अता फरमायोसीं, व याक़ूब, वरी याक़ूब अलैहिस्सलाम अता फरमायोसीं। इब्राहिम अलैहिस्सलाम जो बचड़ो इसहाक़ अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम जो बचड़ो हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, वरी ॿिए तरफ़ अल्लाह पाक हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जहिड़ो बचड़ो हज़रत हाजरा मां नसीब फरमायो, हज़रत सारा मां हज़रत इसहाक़ जो ख़ानदान हलियो। याक़ूब अलैहिस्सलाम, वरी उन मां यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उनजा ॿार यूसुफ अलैहिस्सलाम वारी नुबूवत जो सिलसिलो हलियो। हेॾा वरी अल्लाह पाक इस्माईल अलैहिस्सलाम खे हज़रत बीबी हाजरा जे बदन मुबारक मां पैदा करणु फरमायो। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम मां विच में को ख़ासि जेको आहे नबी न आयो, पर अल्लाह तबारक ताला इसहाक़ अलैहिस्सलाम जे इन पुष्ट मां 30,000 अंबिया इकराम बनी इसराइल जे अंदर अल्लाह से मोकिलण फरमाया। हेॾा इस्माईल अलैहिस्सलाम मां विच में को नबी न आयो, पर आख़िर में अल्लाह पाक अहिड़ो लालण, अहिड़ो सरदार, अहिड़ो काइनात जो महदार नसीब फरमायो जो तमाम नबियनि जो सरदार बनाए करे अल्लाह नबी बनाए करे। अल्लाह पाक इस्माईल अलैहिस्सलाम खां बाद में विच में नबी कोन हुयो, पर अल्लाह पाक आख़िर में हली हली करे रसूलुल्लाह जो अहिड़ी उनजे मथां मोहर हणी छॾी जो पाण फरमायूं त नुबूवत जी जेका बिल्डिंग ठहियल हुई न, उन बिल्डिंग जे अंदरि हिकिड़ी शइ जी कमी हुई, उहा कमी मां मुहम्मद जे अचण सां पूरी थी वई। हाणे नुबूवत जी बिल्डिंग में कंहिं बि क़िस्म जी कमी न आहे। क़यामत जे क़ाइम थियण ताईं मुहम्मद रसूलुल्लाह जी रिसालत बि बाक़ी रहंदी, नुबूवत बि बाक़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो अल्लाह पाक शान नसीब फरमायो इब्राहिम अलैहिस्सलाम। हुतां अकेलो निकितो, क़ौम वारनि तड़ियो, पंहिंजे अबे तड़ियो, पंहिंजे इलाइक़े वारनि तड़ियो, अकेलो दीन जे करे हिजरत करे ॿाहिरि निकिरी आयो। अल्लाह तबारक व तआला ख़ानदान में अहिड़ी बरकत अता फरमाई जो हेॾा 30,000 नबी ॾेई छॾी उनजे ख़ानदान में, हेॾा मुहम्मद मुस्तफ़ा खे बि उन ई ख़ानदान में अता फरमाईंदा। वहबना लहू इसहाक़, असां उनखे इसहाक़ अलैहिस्सलाम अता फरमायोसीं। याक़ूब अलैहिस्सलाम व कुल्लन जअलना नबिया, फरमाइननि सभिनि खे असां नुबूवत जो ताज अता फरमायोसीं। व वहबना लहुम मिन रहमतिना, इहा असांजे तरफ़ खां रहमत आहे अल्लाह पाक जी। व जअलना लहुम लिसान सिदक़िन अलिया, फरमाईंदा असां इन्हनि जी ज़बान ते सचाईअ खे ऐं सच खे बुलंद ऐं बुलंद करणु फरमायोसीं। अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह जे क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।